वाक़े ॿुधाईंदा हलूं सिंध यूनिवर्सिटी के मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ शोबे के उस्तादन टीचर्स डे के हवाले से आवाज़ टीवी याम शोरे के रिपोर्टर अली मुराद चांडियो से कड़ा वीचार वंडिया हैं। अचो तो ॾिसो। तालीमी इदारन में ब मेजर स्टेक होल्डर होंदा आहिनि। हिकिड़ा शागिर्द होंदा आहिनि जेके मूवेबल स्टेक होल्डर्स आहिनि, ॿिया उस्ताद होंदा आहिनि जेके नॉन मूवेबल स्टेक होल्डर आहिनि। त यूनिसेफ है, UN है या ॿिया जेके बि अहिड़े क़िस्म जा इदारा आहिनि, उहे इन ॻाल्हि खे तमामु मथां मान था ॾियनि त ही उहे आहिनि जेके नसुलनि जे बहितरीअ जी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं नसुलनि जे बहितरीअ जो कमु कंदा आहिनि। इन जे करे ही ॾींहुं उस्तादनि खे एप्रिशिएट करण जो ॾींहुं आहे। पंहिंजे टीचर्स खे यादि कंदे मां इहो चवंदुसि त उहे उन्हनि जी तमामु वॾी महिरबानी ऐं उहे तमामु वॾा महिरबानी असांजे मथां उनजो अहसान लिखियो वेंदो जो हुननि फ़र्ज़ शुनासी अदा कंदे असांखे हिन मुक़ाम ते जेको आहे पुॼायो आहे। ऐं टीचर्स जे फ़र्ज़ शुनासी जे करे जेकॾहिं पढ़ियल लिखियल माण्हू हिन मुआशिरे में पैदा थियनि था त उहो मुआशिरो हिकिड़ो सुधिरल मुआशिरो थिए थो। उस्ताद हिकु अज़ीम पेशो आहे ऐं उन में जेके बि माण्हू सर्विस ॾियनि था, ज़ाहिर तौर ते त उहे हिकिड़ो वक़्तु सिर्फ़ु शागिर्दनि लाइ पंहिंजी मालूमात पेश कनि था, पर जेकॾहिं ॾिसिजे त उहो मालूमात सां गॾु गॾु पंहिंजी ज़िंदगी जा एक्सपीरियंस शागिर्दनि सां शेयर कंदा। ऐं मुंहिंजो पर्सनली ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं शागिर्द क्लासनि में बाक़ाइदा रेगुलर रहनि ऐं इहो मूं हिकिड़ी चवणी ॿुधी त हिकिड़ो उस्ताद जेको आहे उहो 100 किताबनि खां वधीक अफ़ज़ल आहे। दुनिया में तव्हां ॾिसो त इन टीचर खे हिकिड़ी वॾी इज़त ऐं हिकिड़ी वॾी हैसियत हासिलु आहे जेको पाण पतोड़े करे ऐं पंहिंजी जेका रोशनी आहे उहा शागिर्द में मुंतक़िल करे थो। त मां सम्झां थो त शागिर्दनि खे हीउ ॾींहुं बिल्कुलु सेलिब्रेट करणु खपे, पंहिंजे टीचर्स खे यादि करणु खपे। अपने स्टूडेंट्स को और दुनिया के जितने भी स्टूडेंट्स हैं उनको यही पैगाम दूंगी कि वो अपने उस्ताद की इज़्ज़त करें। आज इज़्ज़त करेंगे तो कल वो कुछ ना कुछ मुकाम ज़रूर हासिल करेंगे। और मैं अपने टीचर्स को, अपने उस्ताद को, ख़ास तौर पर बहुत सारे टीचर्स हैं, मेरे फेवरेट टीचर्स हैं। डॉक्टर निसार अहमद ज़ुबैरी हैं, डॉक्टर सुरेश माखीजानी हैं, डॉक्टर बशीर मेमन हैं, डॉक्टर बदर सुमरो है। उनको मैं सलाम पेश करती हूँ कि उनके बदौलत जो है मैं आज इस मकाम पर हूँ। इंसान पैदा थिए थो त उनजो बेसिक घर मां पेरेंट्स उन जा उस्ताद आहिनि। उनखां पोइ जेका मुआशिरती इल्मु आहे, मुआशिरती नॉलेज आहे, उहा उनजो उस्ताद उनखे ट्रेन थो करे त उथिजे वेहिजे कीअं, मुआशिरे खे फेस कीअं कजे, दुनियावी इल्मु कीअं हासिलु कजे, दुनियावी सक्सेस कीअं हासिलु कजे। उन में उस्ताद जो तमामु घणो किरदारु आहे।